शमसी निज़ाम बाबति कुझु दिलचस्प हक़ीक़तूं। शमसी निज़ाम या सोलर सिस्टम जंहिंखे असां पंहिंजो घर चई सघूं था, उहो ख़िला में असांजी उहा सुञाणप आहे जंहिंजी मदद सां असां पूरी आकाश नदी या मिल्की वे खे कशा में सुञाता वेंदा आहियूं। जेकॾहिं ॾिठो वञे त पूरे संसार में केतिरा ई शमसी निज़ाम मौजूदु आहिनि, पर असांजो शमसी निज़ाम ॿियनि समूरनि शमसी निज़ामनि खां तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे। उहो ख़्यालु कयो वेंदो आहे त शमसी निज़ाम जी इब्तिदा 4.5 अरब साल अॻु थी हुई ऐं इन ई अमल जे हलंदे सिज बि ठहियो। शमसी निज़ाम में सिज ऐं उहे आसमानी जिस्म शामिल आहिनि जेके हिन में हिक ॿिए सां सक्री कशिश या ग्रेविटेशनल फोर्स जी मदद सां ॿधियल आहिनि। शमसी निज़ाम में सिज ग्रह, तबई उपग्रह, आसमानी पत्थर, रौलाक ग्रह ऐं पुछड़ तारा शामिल आहिनि, जॾहिं त सिज हिन जे मर्कज़ में मौजूदु हिकु तारो आहे। उहो शमसी निज़ाम में मौजूदु जिस्मनि लाइ तवानाई ऐं रोशनी ॾियण जो कमु करे थो। इन खां सवाइ शमसी निज़ाम जूं केतिरियूं ई अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जिन बाबति असांखे ॼाणणु घुर्जे। हक़ीक़त नंबर 1, शमसी निज़ाम जे छेड़े ते नंढा नंढा अनेक जिस्म मौजूदु आहिनि जिन खे असां पुछड़ तारा या कॉमेट्स सॾींदा आहियूं। उहे टकरियन, मटी, जमियल गैस मां ठहियल हूंदा आहिनि। धरती जीअं पुछड़ तारा बि सिज चौधारी चकर लॻाईंदा आहिनि। गर्दिश करण वक़्तु जॾहिं उहे सिज जे वेझो ईंदा आहिनि त उहे तमामु घणा गरम थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे उहे गैस ऐं मटी खे ख़ारिज कनि था, जंहिं नतीजे में रोशनी जी हिकु चमकंदड़ पुछ जो जनम थिए थो। उहो ख़्यालु कयो वेंदो आहे त सिज जे पटे में बेशुमार पुछड़ तारा मौजूदु आहिनि। उन्हनि खे बर्फ़ जो मुरकब बि ख़्यालु कयो वेंदो आहे, छाकाणि त उहे जमियल गैस ऐं मटी सां मिली करे ठहियल हूंदा आहिनि। उन्हनि बाबति उहो बि चयो वेंदो आहे त इहे गैस जा गोला आहिनि जेके ग्रह या प्लेनेट न बणिजी सघिया। जॾहिं उहे सिज जे वेझो हूंदा आहिनि तॾहिं उन्हनि खे सवलाई सां ॾिसी सघिजे थो। तमामु घणे वक़्त ताईं उहे लिकियल ई रहंदा आहिनि, जॾहिं त कुझु पुछड़ तारा उन वक़्तु नज़र ईंदा आहिनि जॾहिं धरती उन्हनि जे गर्दिशी मदार या रिवॉल्विंग ऑर्बिट जे वेझड़ाई खां गुज़रे थी। उन्हनि मां केतिरा ई बाक़ाइदगी सां नज़र ईंदा आहिनि। हक़ीक़त नंबर 2, कंहिं तारे जे वेझो मदार में गर्दिश कंदड़ इन्हनि आसमानी जिस्मनि जे मेड़ खे गिरही निज़ाम या प्लेनेटरी सिस्टम सॾियो वेंदो आहे। सिज ऐं उन जे गिरही निज़ाम खे गॾाए करे असांजो शमसी निज़ाम बणिजे थो। शमसी निज़ाम जे माए जो 99.56% हिसो सिज में शामिल आहे। हक़ीक़त नंबर 3, शमसी निज़ाम में 8 ग्रह शामिल आहिनि जिन में अतारत, ज़रा, धरती, मरीख़, मुश्तरी, ज़हल, यूरानिस ऐं नेपच्यून शामिल आहिनि। जेतोणीकि अॻु में हिन में प्लूटो जो नालो बि शामिल हो, पर 2006 ईस्वी में हिन खे ग्रहनि जी फ़हरिस्त मां ख़ारिज कयो वियो। हाणे प्लूटो खे जामड़ो ग्रह या ड्वार्फ प्लेनेट जे नाले सां सुञातो वेंदो आहे। सिज जे गर्दिश महिल हिन जो मदार नेपच्यून ग्रह जे मदार सां टकराइजे थो, तंहिं करे हिन खे ग्रह हुजण खां इनकार कयो वियो। हक़ीक़त नंबर 4, शमसी निज़ाम जे करे असांखे ख़बर पई त बरंदड़ जबल ॿियनि ग्रहनि ऐं उपग्रहनि ते मौजूदु आहिनि। उहे बरंदड़ जबल धरती जे बरंदड़ जबलनि खां तमामु घणा वॾा आहिनि। उन्हनि मां कुझु गैर फ़ाल या गैर सरगर्म आहिनि जिन में केतिरनि ई सालनि खां धमाका न थिया आहिनि ऐं थी सघे थो त ईंदड़ वक़्तनि में बि उन्हनि में धमाका न थियनि, पर कुझु अहिड़ा आहिनि जेके धरती ते मौजूदु बरंदड़ जबलनि जियां सरगर्म आहिनि। हक़ीक़त नंबर 5, असां सभिनी खे उहा ख़बर आहे त संसार में हिकु ई शमसी निज़ाम आहे जंहिं में असां रहंदा आहियूं, पर साइंसदाननि जो अंदाज़ो आहे त असांजी आकाश नदी के कशा में 100 अरब शमसी निज़ाम आहिनि। हक़ीक़त नंबर 6, असांजे शमसी निज़ाम में हिकु अहिड़ो इलाइक़ो बि आहे जंहिंखे आसमानी फिरंदड़ छिपनि जो पटो या एस्ट्रॉइड बेल्ट जे नाले सां सॾियो वेंदो आहे। उहो पटो मरीख़ ऐं मुश्तरी गिरह जे विच में मौजूदु आहे। हिन पटे में हज़ारनि लखें आसमानी पत्थर सिज जे चौधारी गर्दिश करे रहिया आहिनि।
असांजे शम्सी निज़ाम में लॻभॻि 1 लख आसमानी पथर मौजूदु आहिनि, पर उन्हनि मां अक्सर एतिरा नंढा आहिनि जो उन्हनि खे धरती तां नथो ॾिसी सघिजे। हर आसमानी पिंड छिप जो पंहिंजो मदार हूंदो आहे, जंहिंमें उहो सिज जे चौधारी गर्दिश कंदा रहंदा आहिनि। उन्हनि मां सभिनी खां वॾी फिरंदड़ आसमानी छिप सीरियस आहे। अक्सर फिरंदड़ आसमानी छिपूं टकरियुनि ऐं पथरनि मां ठहियल हूंदियूं आहिनि, जिन में लोहो ऐं निकिल जो बि कुझु हिसो मौजूदु हूंदो आहे। हक़ीक़त नंबर 7, सिज जी रोशनी खे धरती ताईं पहुचण में 8 मिनट 20 सेकंडनि जो वक़्तु लॻे थो। असल में धरती सिज खां 15 करोड़ किलोमीटर या 9 करोड़ 30 लख मीलनि जे मुफ़ाज़िले ते मौजूदु आहे। सिज मां ख़ार थियण रोशनी रफ़्तार सां सफ़र करे थी। रोशनी रफ़्तार 3 लख किलोमीटर फ़ी सेकंड या 1,86,000 मील फ़ी सेकंड आहे। हक़ीक़त नंबर 8, आम तौर ते कंहिं ग्रह जो गर्मीपद उन जे सिज खां मुफ़ासिले दारोमदार रखे थो। उन लिहाज़ खां अतारत ग्रह सिज जे सभ खां वधीक वेझड़ाई में आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त शम्सी निज़ाम में अतारत जे बदिरां ज़रा ग्रह खे सभ खां वधीक गरम मञियो वेंदो आहे, छाकाणि त ज़रा ग्रह पंहिंजे थुल्हे कार्बन डाइऑक्साइड जे वायुमंडल जे करे अतारत ग्रह जे भेट में वधीक गरम आहे। अतारत ग्रीन हाउस गैस असर पैदा करे थो। ज़रा जे भेट में अतारत जो वायुमंडल तमामु घणो सनो आहे, जंहिंजे करे उहो सिज जी गर्मी खे सवलाई सां काबू में नथो करे सघे। हक़ीक़त नंबर 9, धरती खे सिज जी चौधारी हिकु चक्कर मुकमल करण में 1 साल जो अरसो लॻे थो ऐं 1 साल 365 ॾींहंनि जो हूंदो आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त अतारत सिज जी चौधारी पंहिंजे हिकु चक्कर खे 88 धरती जे ॾींहंनि में पूरो करे थो, जॾहिं त नेपच्यून ग्रह खे पंहिंजे हिकु चक्कर मुकमल करण में 165 धरती जे सालनि जो वक़्तु लॻे थो। हक़ीक़त नंबर 10, सिज असांजे शम्सी निज़ाम जे मर्कज़ में मौजूदु तारो आहे, जेको धरती ते ज़िंदगी लाइ तवानाई जो सभ खां अहम ज़रियो आहे। उहो जिसाम जे लिहाज़ खां धरती खां लॻभॻि 109 भेरा वॾो आहे। जेकॾहिं सिज जे वज़न जी ॻाल्हि कजे त हिन जो मायो 1.98 ज़रब 10 पावर 30 किलोग्राम आहे, जेको धरती जे माए खां लॻभॻि 3,33,000 भेरा वधीक आहे। उहो एतिरो वॾो आहे जो हिन जे अंदरि 13 लख धरती जेतिरा ग्रह अची सघनि था। सिज जो सतही गर्मीपद लॻभॻि 5,505 डिग्री सेंटीग्रेड हूंदो आहे ऐं उहो 4.6 अरब साल क़दीम आहे। सिज गरम गैसनि जो गोलो आहे, जेको ख़ासि तौर ते हाइड्रोजन ऐं हीलियम मां ठहियलु आहे। प्रोक्सिमा सेंटोरी सिज जे सभ खां वधीक वेझड़ाई वारो तारो आहे। सिज मां ख़ार जे थींदड़ तवानाई जो फ़क़ति थोरो हिसो धरती ताईं पहुचे थो, जंहिं मां 15% ख़ला में वापसि थी वेंदो आहे ऐं 30% पाणी खे बाफ़ बणाइण जे कमु अचे थो ऐं तमामु घणी तवानाई खे ॿूटा ऐं समंड चूसे वठनि था।